अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भली कार आऊं यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, असां वटि सिंध जो मेजर असांजो बिज़नेस जो जेको हिकिड़ो रिलाए करे थो पियो, असां एग्रीकल्चर जे मथां रिलाए करे थो पियो, पर जेका असांजी हालत आहे एग्रीकल्चर जी उहा नज़र अचे थी पई त मिनिस्टर जेके असांजा पाणी जा मिनिस्टर इरीगेशन जा मिनिस्टर आहिनि जाम खान साहब, उहे चवंदा त पाणी जी खोट आहे, असां दादू केनाल ऐं लाड़काना केनाल ऐं बलूचिस्तान खे पाणी नथा ॾेई सघूं। गॾोगॾु भाण ऐं DAP वग़ैरह इन्हनि ते अॼु एतिजाज कयो आहे आबाद वारनि, जंहिं ते एतिरी हालत ताईं उहो अची विया जो कुलाड़ा खणी निकिरी आया, उन्हनि मजबूरी पोइ उन्हनि जेके डिस्ट्रीब्यूटर्स आहिनि उन्हनि खे दुकान बंदि करणा पिया भाउ। जी, त हाणे ॻाल्हि उहा ई आहे त ज़रात जेको बुनियादी तौर बुनियादी फैक्टर ज़ाहिर पाणी आहे। अगरि पाणी न आहे त ज़रात किथां थींदी, पर अगरि पाणी हुजे बि, जेतिरो पाणी थिए थो, जेतिरी बि उपत थिए थी, अगरि हुन में ही भाण DAP यूरिया ही सभु शयूं न आहिनि त बि ज़ाहिर हुननि खे उपत उहा नथी मिले जेका रिक्वायर्ड आहे। सो हाणे ही ॿ अलॻि इशूज़ आहिनि। पाणी हिकिड़ो ई इशू आहे, ज़ाहिर जुड़ियल त एग्रीकल्चर या ज़रात सां ई आहे, पर असुलु इशू इहो आहे त ॿई हिकिड़ी जेको पाणी जो मामिलो आहे उहो त इहो आहे त अगरि मथां पाणी नथो अचे त ज़ाहिर सिंध सरकार छा थी करे सघे, इरीगेशन डिपार्टमेंट छा थो करे सघे। लेकिन हिन सां गॾु जेको जुड़ियल मामिलो आहे त जेतिरो पाणी अचे थो सिंध में, छा उहो हिकिड़ी मतिलबु इंसाफ़ भरी हुनजी डिस्ट्रीब्यूशन थिए थी या नथी थिए, हुनजी विर्छ जेका आहे सिंध सतह ते उहो सही थिए थी या नथी थिए। लेकिन जेको मथां पाणी जी खोट आहे उहो बदस्तूर जारी आहे। थल कैनाल अगरि ठाहे हुन में पाणी पिया हलाइनि त उहो जेको जाम खान छोरो चए पियो, ॻाल्हि त ठीकु थो करे, त इहे ॻाल्हि पाण सभु कयूं था त असांजा ही 3 ज़िला ही जेके लाड़ वारा आहिनि इहे सुकी ठूंठ थी आहे, हिते पाणी नथो मिले। हू हलिया आहिनि हुते पंजाब जे जेको वारियासी ज़मीन आहे उनखे आबाद करण लाइ, त इहो चई करे त सही असांखे वधीक उपत करणु खपे। भाई वधीक उपत ज़रूरु थियणु खपे, पर जिथे ऑलरेडी आबादी थिए पई तव्हां हुननि खे ग़ैर आबाद करे तव्हां नई जॻहनि ते आबादी शुरू कयो पिया, त इन खां पोइ जॾहिं इहे रवैया मुसलसल 100 साल जी तारीख़ में पंजाब मां पाणी जी जेको ही रोकथाम थिए थी या रुकावटूं विझनि थियूं, तंहिंजे ई करे ही जॾहिं चवनि था त असीं डैम ठाहियूं था या फलाण कयूं था त सिंध जा माण्हू छिरकी पवनि था, छाकाणि त ही हिकिड़ी पंहिंजाइप वारो रवैयो कोन्हे। ऐं सॼो जेको फेडरल गवर्नमेंट जा ॿिया राकास हिते फेडरल डिपार्टमेंट्स जा आहिनि, मिसाल LBOD ऐं RBOD, ही 2 वॾा हिकिड़ा नांग आहिनि जेके सिंध जी ज़रात खे ॿिन्ही पासनि खां हुनमें ज़हर भरे छॾियो अथनि। सुठो थियो अॼु इरीगेशन मिनिस्टर चए पियो त RBOD खे असां हथु खणी छॾियो आहे, RBOD त हथु खणी छॾियो आहे, ऐं LBOD खे हू ॾिसनि पिया त हुनजी जेका डिज़ाइनिंग फॉल्ट सां हिकिड़ी फॉल्टी डिज़ाइनिंग आहे उन में हू कहिड़ी चेंजिस आणे सघनि था। सो हिकिड़े पासे पाणी न आहे, ॿिए पासे असांखे जेको आहे सिमई कलर विकोड़े पियो, टे पासे भाण ऐं यूरिया। हाणे हिते ॾिसो इहा ॻाल्हि जेका अॼु आबादगारनि कई आहे, ऐं कानून खे हथ में कंहिंखे बि न खणणु खपे त कात खुआड़ा खणी माण्हू ॿार, लेकिन फ्रस्ट्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन जे करे माण्हुनि ही इंतिहाई क़दम खणे वियो। पर अगरि इहो कमु DC ऐं SSP खे सिंध गवर्नमेंट ज़िम्मेदारी लॻाए त भई हिननि जेके डीलर्स आहिनि साहिबान, हिननि खे चइजे त बाबा ही तव्हां हेतिरी तव्हां ब्लैक में शयूं कीअं था विकिणो। हिकिड़ी शइ हुजे न, ॾिसो महांगाई थी वई आहे, गैस महांगी आहे, फलाण महांगी आहे, त यूरिया कंपनी ही यूरिया महांगी ॿोरी ॾे, उहो हिकिड़ी जुदा बहस आहे। DAP ठाहींदड़ फैक्ट्री जेका आहे उहा महांगी ॾे, चलो हिकिड़ी अलॻि बहस आहे त हर शइ महांगी थी आहे, ही महांगी शइ अचे पई 1700 जी फैक्ट्री मां, विकिरो थिए पई 2500, 3000, 3500। हाणे इनमें ही त प्योर मिसमैनेजमेंट आहे न प्रोविंशियल साइड जी। असांजे एग्रीकल्चर मिनिस्टर साहब जेके मंजूर वसाण साहब आहिनि, मतिलबु यकीनन हुननि वटि को हिन लाइ को हिकिड़ी को लॉजिकल आंसर हूंदो त आख़िर छो गवर्नमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट या असांजी एडमिनिस्ट्रेशन मुसलसल आबादगारनि जी रड़ियुनि जे बावजूदि छो मां ठाहे। अहिड़ी कहिड़ी लाचार आहे हिननि डीलरनि जी। ॾिसो, डीलर कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि खे तंग कतन न करणु खपे, लेकिन जेके डीलर उन छा सभु कंदा हूंदा, पर जेके डीलर बि ही ज़ुल्म कनि पिया त 1700-1800 जी शइ जेका आहे 2500 3000 में विकिणो कनि पिया, त आख़िर गवर्नमेंट खे किथे त एक्शन खणणु खपे न। सो हाणे अगरि इहो नथा कनि
त पोइ आख़िर सिंध में जेको को असां वटि वॾी का इंडस्ट्रियलाइज़ेशन न आहे, असां वटि घणो जेको माण्हुनि जो जेको दारोमदार आहे उहो ज़रात ते आहे। ज़रात सां करे असां वटि माकड़ अची वञे थी। बाक़ी ही जेके मुस्तक़िल हाणे हिन दफ़े भाण जो नओं किसो शुरू थी वियो आहे, नओं किसो शुरू थी वियो इहो कॾहिं बि न ॿुधोसीं त एतिरो ब्लैक थींदो हुजे। यानी को सरकारी मौक़ुफ़ न पियो अचे। अॼु मूं इरिगेशन मिनिस्टर खे ई ॿुधो पिए जी हा, त हू चए पियो त अलाए कहिड़ी छाजी ॿोरी जेका 20,000 रुपए जी थी वई आहे। त मूं दिलि में सोचियो पियो त तव्हां त गवर्नमेंट आहियो, तव्हां पुछो न डीलरनि खां त एतिरी महांगी छो थी, छो ब्लैक में छो बि विकिरो थिए। जी हा, जी हा, बसि उहो वरी वफ़ाक़ी सरकार ते इल्ज़ाम हणंदा। वफ़ाक़ी सरकार ते पाणी जो ॿियनि मामलनि जो RBOD LBOD ठीकु आहे, लेकिन हिकिड़ी ॿोरी हिकिड़ी जेका भाण आहे उहो ब्लैक में विकिरो थिए पई। ही फेडरल गवर्नमेंट कीअं हैंडल कंदी? ही त प्रोविंशियल गवर्नमेंट जो सब्जेक्ट आहे। जेको तव्हांजो डोमेन आहे कम अज़ कम उनखे त एड्रेस कयो। अच्छा, इहो ईअं हिकिड़े क़िस्म जो अॼु थोरो हाणे ॻाल्हि हले थी पई त महांगाई ते बि हिकिड़ो सुवाल कयो वियो अरबाब गुलाम रहीम साहिब, जंहिंखां पुछियो वियो त भई हीअ जेके DAP बाण वग़ैरह सभु कुझु, त उन्हनि चयो इहो सिर्फ़ु प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, ऐं जेका हीअ शयुनि जी जेके शयूं महांगियूं थियनि थियूं इहे पीपुल्स पार्टी यानी कि सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो डोमेन आहे। जॾहिं वरी सुवाल कयो त भई पेट्रोल महांगो थियो आहे, गैस महांगी थी आहे ऐं डॉलर जे रेट ते, त पोइ हुननि जो जवाबु आयो त महांगाई जेका आहे उहा हालाजत में हूंदी आहे ऐं फ़रिश्ता जेके आहिनि उहे रेट मुक़ररु कंदा आहिनि। न मूं जेको हुन ॿुधो अलाह जे हुकुम सां महांगाई थिए थी ऐं पोइ फ़रिश्ता रेट मुक़ररु कनि था, त पोइ सिंध गवर्नमेंट खे बि मयार न ॾे अरबाब साहिब। अगरि इहो उअं त हर शइ बेशक अलाह जे हथ में आहे, पाण जेके बिलीवर्स आहियूं पंहिंजी नज़र में त हर शइ साह जेका तव्हां असीं खणूं पिया ॻाल्हायूं पिया सभु शइ अलाह जे वस में आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त बंदनि खे बि त अलाह इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे न त हू पंहिंजो कमु ठीक सां करे वठनि। जी हा, जी हा, जी हा। सो अगरि फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ां कयल बि महांगाई जेका आहे उहा अलाह जे हुकुम ते थिए पई ऐं फ़रिश्ता रेट मुक़ररु कनि पिया, ऐं सिंध हुकूमत जी जेका ग़लति इंतिज़ामी जे करे अगरि शयूं महांगियूं थियनि पियूं त उहो सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे, पोइ सिंध हुकूमत बि ज़िम्मेवार न आहे, पोइ सभु शयूं छॾे ॾियो। पोइ हीअ अपोज़िशन करण बि अरबाब रहीम साहिब छॾे ॾे, चयो अलाह जो हुकुम आहे, पीपुल्स पार्टी हुकूमत में आहे, चुप करे वेहो। जॾहिं अलाह तव्हांजे लाइ हुकुम कंदो तव्हां अची वेंदो। सो अगरि मतिलबु एक्चुअली छा आहे त जॾहिं हिकिड़ी पॉलिटिक्स में उअं त आउं अरबाब रहीम साहिब लाइ न पियो चवां, जनरली ॻाल्हि पियो कयां त पॉलिटिक्स में हिकिड़ी मुंहं जी पकाई त हलंदी आहे। तव्हांखे मुंहं जो पको थियणो हूंदो आहे त तव्हांजा पार्टी हेड, तव्हांजी पार्टी जी पॉलिसी छा आहे, तव्हांखे हेठि हुनखे मुंहं जी पकाई सां हुनखे डिफेंड करिणो हूंदो आहे। इहो त ख़ैर सम्झ अचे थो, लेकिन कॾहिं कॾहिं अहिड़ा मतिलबु जवाब अहिड़ा पइजी वञनि था जेको सम्झ खां ॿाहिरि हुजनि था, त पोइ इहो ई थींदो आहे बसि अलाह जो हुकुम आहे, फ़रिश्ता रेट मुक़ररु कनि पिया। ठीकु आहे, अॻिते हलंदो वेंदो। अच्छा, जेको सेक्ड एम्प्लॉइज़ वारो सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो केस हले पियो, जंहिंमें एम्प्लॉइज़ खे जेको आहे जेके 20 सालनि खां एम्प्लॉइज़ जेके पीपुल्स पार्टी गवर्नमेंट जेके बहाल कयो एक्ट जे ज़रिए, उनखे वरी कढियो वियो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते। वरी पोइ हाणे उनजे अॼु ॿुधणी में अॼु अटॉर्नी जनरल साहब प्राइम मिनिस्टर जे तरफ़ां 3 क़िस्म जूं हिकिड़ी तजवीज़ पेश कयूं, जंहिंमें चयो वियो त असां जेके 1 खां वठी 7 ग्रेड ताईं उन्हनि खे असां बहाल कयूं था, परमानेंट कयूं था। 8 खां 17 ग्रेड ताईं जेके आहिनि उनखां FPSC टेस्ट वठंदासीं, अगरि पास थियनि था पिया पोइ परमानेंट कयो वेंदो। बाक़ी जेके पैसा जेके आहिनि असांखे जिन खे पैसा मिली विया हाणे उन्हनि खां उगाड़ी कोन कंदासीं। ॾिसो छा राजूड़ी फ़ैसिलो पिया कराइनि छा? एग्ज़ैक्टली। ॾिसो कल्ह अदालत सॻूरी सुप्रीम कोर्ट इहो रिमार्क्स ॾिना त भई इहो पार्लियामेंट फ़ैसिला करे न, ऐं पार्लियामेंट वटि पॉलिटिकल सियासी कंसिडरेशन हुजे थी। जी हा, त सियासी तरह कहिड़ी शइ उनखे वारो खाए थी कहिड़ी न थिए। अदालत खे त न सियासी फ़ैसिलो छो करिणो आहे, करणु त न खपे। त हीअ जेको फॉर्मूला अदालत जे साम्हूं रखनि पिया, इहो वरी एक्ट ऑफ पार्लियामेंट जे तौर ते मंज़ूर कराए वठनि, जेको बि कराइणो अथनि। जी हा, या आई डोंट नो शायदि पोइ ईअं थींदो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले। ॾिसो न हिकु डिफरेंट लॉ ठाहे वठनि। हीअ जेको हाणे अदालत खां इंडोर्समेंट्स कराइण एग्जीक्यूटिव ऑर्डर्स जा, ख़ैर अदालत हिकिड़ो पार्लियामेंट जो एक्ट त उॾाए छॾियो आहे। जी हा, पहिरियों ई पोइ हाणे अदालत सॻोरी आहे। ठीकु आहे, कॉलर सां गॾु मोहम्मद मिठल खोरखाणी नारोमा। जी खोरखाणी साहब, छा चवणु चाहींदा? सर, असांजो हिकिड़ो अर्ज़ु आली साहब खे जी त असांजो नारो तालुको में जेको बि पाणी ज़रात लाइ आहे उहो लिफ्ट मशीनुनि सां आहे जेको बिजलीअ ते हलंदो आहे।
उन में बिजली असां वटि जेको आहे तो 24 कलाकनि में 4 कलाक बि कोन थी वञे, इहो बि आबादकारनि लाइ आज़ार आहे। उन खां बाद में वरी जेको हींअर कलर जो बहिरान थियो आहे, साईं जन हींअर ज़िक्र इहो हले पियो कलर जे बारे में, त असां वटि गोदाम भरियल आहिनि सेठियुनि जा। हिते असां वटि कलर जे हिसाब सां तो असांखे 24-2500 रुपए जे हिसाब सां बि बोरी मिले कोन थी। इन लाइ हुयो त काई साहिब खे त इहो कुझु को थींदो इन लाइ। ठीकु आहे साईं, वही आहे बस सही। वही ॻाल्हि आहे त पाणी ट्यूबवेलनि ते अगरि पाणी हले पियो ऐं उन पोइ लोड शेडिंग बि उते ई थिए पई ऐं पोइ बिजली जा बिल बि ॻरा, जी हा जी हा, पोइ आख़िर आबादकार फसल करण खां पोइ इनखे ज़ाहिर महांगो ई विकिणंदा न। जॾहिं हुननि जो बिजली जो यूनिट महांगो आहे, डीज़ल महांगो थी वियो, ट्रैक्टर अगरि हलाइण लाइ महांगो थी वियो, हर शइ महांगी थी वई आहे न, त ज़ाहिर फसल महांगो थींदो। फसल महांगो थींदो त ज़ाहिर आहे पोइ जेको मार्केट में जिन्स ईंदो, चाहे अटो हुजे या चांवर हुजनि या जेका शइ हुजे खाइण पीअण वारी, भाॼियूं हुजनि, सभु महांगियूं थींदियूं, पोइ रड़ियूं थी वेंदियूं, त महांगाई थी वई आहे। जी हा जी हा। उहो जेका ॻाल्हि आऊं सदाईं कंदो हुउसि, जाम ख़ान शोरो खे बि ॿुधो पिए त उहो बि चए पियो त भई तव्हां हिते आबादगारनि खे सब्सिडाइज़ नथा कयो, हिते आबादगारनि खे सहूलियत नथा ॾियो, सुभाणे नी 4000 रुपए जे हिसाब सां तव्हां कणिक इम्पोर्ट करे वठंदो। जी हा जी हा, ॻाल्हि इहा आहे त रुपयनि में इम्पोर्ट थिए त ख़ैर आहे, असां डॉलरनि में इम्पोर्ट कंदासीं, हूअं ई डॉलर जी टोटल भुगतान आहे। मिसमैनेजमेंट आहे। जी हा, हूअं ई डॉलर जी भुगतान ऐं क्लियर मिसमैनेजमेंट। बाक़ी भाण लाइ सही ऐं कुझु थींदो, अलाह करे कुझु थिए सही। छा नालो साईं जो? मोहम्मद मिठल साहब। मोहम्मद मिठल साहब, नारे लाइ बि अलाह करे थिए ऐं सॼे सिंध लाइ थिए। जी हा, ऐं उहो थियणु 24 कलाक जो कमु जी आहे। हा। अगरि DCSP हरकत में अची वञनि, मथां हुकुम अची वञे त ही गोडाउन वोडाउन सभु ख़ाली थी वेंदा। जी हा, जेके बि भरियल ईअं ई पिया हूंदा गैर क़ानूनी खाली थी वेंदा। अॼु सभु जेका सेक्ट एम्प्लॉइज़ जेका इहे तजवीज़ हुई प्राइम मिनिस्टर साहब जेके ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे अॼु जेके एम्प्लॉइज़ सेक्ट थिया आहिनि उन्हनि वरी एहतजाज कयो। एहतजाज में उन्हनि इन्हनि टिनी तजवीज़नि खे रिजेक्ट कयो आहे। उन्हनि चयो त असां रिजेक्ट था कयूं, इहे तजवीज़ सही न आहे प्राइम मिनिस्टर साहब जो। सही। हाणे ॻाल्हि इहा आहे त सुप्रीम कोर्ट छा थी फ़ैसिलो करे, इहो अटॉर्नी जनरल जी या प्राइम मिनिस्टर जा प्रपोज़ल्स आहिनि, सुप्रीम कोर्ट हिननि रिजेक्ट करे छॾियो आहे। आख़िर में सुप्रीम कोर्ट छा थी करे, इहो मसइलो त उहो आहे न। हिन ते कंहिंजे रद्द करण सां ऐं कंहिंजे हामी भरण सां मसइलो हल त कोन थो थी वञे। ठीक, कॉलर असां गॾु ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम किबला अली काजी भाई, मेरे भाई यासर, आपको सबको वालेकुम सलाम। सर छोटा सा एक अपना मैं वो आपको बुढ़ापे में तो भूल भी जाते हैं कहना क्या चाहते हैं और कह क्या जाते हैं, उसे आप करेक्ट कर लीजिएगा। मैं ये कह रहा हूँ अली काजी भाई कि मैंने ये तवील अरसे से देख रहा हूँ जो हमारे सिंध की सियासत को जो सत्यानाश करते हैं, बार बार इस्तेमाल करते हैं, भाइयों को आपस में लड़ाने की कोशिश करते हैं। मैं मेरी पैदाइश नवाबशाह सिंध की है, 72 में चल रहा हूँ मैं। मुझे आज तक मुझे इस बात पे फख्र है कि सिंध में हमें एक दूसरे से लड़ाने के लिए ये छोटे छोटे ये लोग जो ओवरनाइट अरबपति बन गए, जो साइकिलों पे चलते थे, जो फुटपाथ पे चलते थे, ये इशू दोबारा ये चाह रहे हैं कि ये भाई भाई आपस में लड़े। ये मेरे दादा अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ाते थे, बाकर हुसैन नकवी, और वो जब 48 में पाकिस्तान आए हैं तो उन्होंने आके मेरे फादर को खत लिखा था सऊदिया कि बेटा सिंध ऐसा लगता है हमारा घर है, और हकीकत में यही है। तो हमें दोबारा जो लड़ाने की कोशिश की जा रही है, ये टाइम न्यूज से अली काजी भाई का इनका पॉलिटिकल वो भी है एक्सपीरियंस, आप थोड़ा इसको हाईलाइट कीजिए सर। ये दिल जलता है इनकी गुफ्तगू सुन के। मैं इन्हें पर्सनली जानता हूँ सबको कि ये क्या थे और क्या हो गए। बहुत शुक्रिया सर। ठीक है नकवी साहब। नकी साहब, काश कि मेरी बात तेरे दिल में उतर जाए वाली बात है। हम तो ये बात करते रहते हैं, लेकिन जिनके मुफादात इस ग्रोही और लसानी सियासत पर मुनसर हैं, मोहित हैं, वो इन्हिसार करते हैं ऐसी सियासत पर, उनको मेरा लेक्चर सुनकर ज़ाहिर है क्या फ़र्क पड़ेगा, या आपके बोलने या मेरे बोलने से क्या फ़र्क पड़ेगा। और बात वही है कि लेकिन मैं ऐसा समझता हूँ, और मैं चूँकि ख़ुद हैदराबाद में पला बड़ा हूँ, मेरा ऐसा मानना है कि बाय एंड लार्ज जो एक सिंधी बोलते हों, पंजाबी बोलते हों, उर्दू बोलते हों, ख़ास तौर पे उर्दू और ये जो है, इसमें इनकी जो बाय एंड लार्ज आबादी है, एक बड़ी अक्सरियत,
وہ کوئی ایک دوسرے کو نفرت اور اس سے نہیں پرکھتی ایک دوسرے کو. لیکن کیا ہوتا ہے کہ جب ایسی آگ بھڑکتی ہے تو پھر چوائسز نہیں رہتی, پھر ہر کوئی اپنے اپنے بلوں میں گھستا ہے, پھر جس کی شکل یا جس کی صورت یا جس کے حرکات اور سکنات آپ کو پسند نہیں بھی ہیں, آپ کو اس کے پیچھے جا کے چھپنا پڑتا ہے. یہ اس گھناؤنی سیاست کا ایک ایسا پہلو ہے جو ایک حقیقت پہ مبنی ہے کہ آپ کے پاس اس وقت چوائس نہیں رہ جاتی ہے. یہ چوائسز انسان کے پاس ہمیشہ ہوتی ہیں, لیکن وہ آپ کا دل چاہے یا نہ چاہے آپ کو پھر ایک طرف دھکیل دیا جاتا ہے. تو اور یہ سب کچھ جو سندھ میں پہلے بھی ہوا, ابھی بھی جو کرنے کی کوشش, لیکن ابھی تو اللہ کا شکر ہے کہ ویسے حالات نہیں ہیں, لیکن یہ جو پہلے بھی ہوا یہ ریاستی سپورٹ اور حمایت کے بنا ممکن نہیں تھا پہلے بھی, کہ جو آگ اور خون کی کھیلا گیا اور جو ہمارے گلیوں اور کوچوں میں جس طرح خون بہا بے گناہ لوگوں کا, چاہے کوئی سی زبان بولتا ہو, وہ ساری جو ظلم ہوا اس کا وہ اس کے پیچھے سیاسی مقاصد تھے. میں سیاست کو ایک بہت خوبصورت چیز سمجھتا ہوں, کیونکہ یہ اتنی گھناؤنی اور بدصورت شکل اس کی یہاں بنا دی گئی ہے, ورنہ دنیا کے آپ فرسٹ ورلڈ کنٹریز میں دیکھیں تو سیاست دیکھنے سننے میں بڑا مزہ آتا ہے, لیکن ہمارے ہاں اس کی شکل اور شبیہ اتنی بدصورت بنا دی گئی ہے کہ مطلب جیسے اب یہ کوئی سیاست ہے کہ بولا جائے کہ جملوں پر بات ہونا شروع ہو جائے, تم نے یہ بولا, تم نے وہ بولا, اس لیے ہم یوں ہیں, اس لیے تم وہ ہو. تم کون ہو؟ جب نقوی صاحب فون کر رہے ہیں تو وہ مجھ سے نام لے کر میری بات کر رہے ہیں, میں نقوی صاحب کو جواب دے رہا ہوں, میں یاسر سے بات کر رہا ہوں, یاسر علی قاضی سے بات کر رہا ہے. جب کہا جائے آپ لوگ کون, چاہے کوئی بھی بولے, جنرلائزیشن کرنا سے مقصد بھی یہی ہوتا ہے. مقصد بھی یہی ہوتا ہے کہ آپ ایک پوری آبادی کو چاہتے ہیں نہ چاہتے اس کو ایک طرف دھکیل دیتے ہیں. اس کو کہتے ہیں تم اس آدمی کے سامنے پیچھے جا کے کھڑے ہو جاؤ, کیونکہ اس سے ہم ظاہری طرح تو ہماری دشمنی ہے, لیکن سیاسی مفاد ہم دونوں کے ایک ہیں. اور یہ ہوتا آیا. یہ جو 88 میں ہوا, 30 ستمبر کو حیدرآباد میں اور 1 اکتوبر کو کراچی میں, وہ جو میسیکرز ہوئے وہ کیا تھے؟ وہ الیکشن سے پہلے ہوئے. اس کا مقصد کیا تھا؟ اب تو کوئی راز نہیں رہ گیا. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ یہ کہنا کہ جی آج یہ آگ بھڑکائی جا رہی ہے اور اس سے یہ ہو جائے گا وہ ہو جائے گا, میں آپ کو لکھ کے دیتا ہوں, کوئی عام سندھی بولنے والا یا اردو بولنے والا ہتھیار لے کر دوسرے گھر پہ حملہ نہیں کرے گا جب تک اس کو یہ یقین نہ ہو کہ علاقے کا تھانے دار مجھے کچھ نہیں کہے گا, میں یہ قتل اور یہ زیادتی کر کے بھی مجھے کوئی پکڑنے والا نہیں ہوگا, تب تک کسی مائی کے لال میں ہمت نہیں کہ دوسرے گھر میں گھس جائے. اور نہ اس کو ایسا شوق ہے. یہ صرف چند لوگ دونوں طرف سے ہوتے ہیں جن کو پیچھے سے اشارہ ہوتا ہے کہ آپ کر گزریں جو کرنا ہے, کھلے عام لوگوں کو شہر میں جا کے قتل عام کر دیں, گھروں میں گھس کے مار دیں, آپ کو کچھ نہیں کہا جائے گا. سو اللہ کا شکر ہے, مجھے لگتا ہے کہ اب وہ والی جو حکمت عملی تھی سندھ کی سیاست پر مسلط ہونے کی کہ جی ادھر لسانیت کی بنیاد پر ہم قبضہ رکھیں, مجھے امید ہے, کبھی امید ہے کہ وہ سوچ شاید اب ہٹ گئی ہے. اب صرف زبانی کلامی یہ گند بلا ہوتا رہے گا, لیکن زبانی طرح بھی کیوں ہم لوگوں کو رنج دیتے ہیں, دکھ دیتے ہیں. کوئی بھی زبان بولنے والا ہو, زبانیں تو سب میٹھی ہیں. تو اس بنیاد پر یہ ایک وہی ہے کہ سیاست کی ایک گھناؤنی اور بدصورت شکل ہے جو بدقسمتی سے سندھ پر ہمیں بار بار دکھائی جاتی ہے. اچھا इन मां ॿियो कुझु अचीव न थिए, पर हिकिड़ो शइ त ॿई पार्टियूं जीअं तव्हां कल्ह बि ॻाल्हि कई त ॿिन्ही पार्टियुनि एज़ एन लाइक पीपल्स पार्टी ऐं बाक़ी दीगर जमात PTI बि हुन में अची वई आहे हाणे, त उन्हनि खे इहा शइ सूट थी करे, इन सूट इन वे के कम अज़ कम ॿियो कुझु हासिलु थिए न थिए वोट वठी था वञनि हिन बेसिस ते. ॾिसो न, बेसिकली पीपल्स पार्टी हींअर पावर में आहे, ऐं को पीपल्स पार्टी ऐं चवां थो फ़ाइदो उनखे बि थिए थो. जी हा, लेकिन घटि में घटि शहीद ग़रीब ॿाहिरि निकिरी चए थो त बाबा ही उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि उहे हुननि सां असांजो कोई इशू न आहे, हू त तफ़रीक़ ई न पिया कनि,
अॼु थोरो इज़हार हुसैन साहब थोरो माइल्ड लैंग्वेज अच्छा इज़हार हुसैन साहब कई आहे दादू लाड़काणो नाला खयां अथऊं सभु दादू लाड़काणो सभिनि जा हक़ खपनि असांखे बिल्कुलु सुठी दैट्स गुड आई थिंक अगरि इज़हार हुसैन बि इहा ॻाल्हि कई आहे त दैट्स गुड दैट शुड बी द नैरेटिव यू सी कराची बि पर हैदराबाद दादू लाड़काणो नवाबशाह सखर घुटकी बदीन ठठो एंटायर सिंध सो अगरि इज़हार हुसैन इहा ॻाल्हि कई आहे सही गानी ॻाल्हि कई पई दैट शुड बी द स्पिरिट बाक़ी हिक ॿिए सां झुंडापट कंदा रहो जेको तव्हांखे वणे हिक ॿिए सां कंदा रहो पर सियासत खे एतिरो बदसूरत न बणाए वञे हिकिड़ी अॼु इज़हार हुसैन साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई जंहिंमें थोरो सोचण में अची वई ॻाल्हि त हिननि चयो त जेको लोकल गवर्नमेंट बिल आहे इहो सिंध जी अक्सरियत जमात रिजेक्ट करे छॾियो आहे त ईअं सवाल मुंहिंजो सिंध में अक्सरियत जमात कंहिंखे तसवुरु कजे पीपल्स पार्टी या कंहिंखे ॻाल्हि इहा आहे त इहो वरी सियासी जुमिलो आहे न भले कंदा रहनि रद्द कर दिया भाई रद्द कैसे हू असेंबली में त हुननि जी अक्सरियत आहे हुननि पास कराए वरितो आहे सुभाणे तव्हांजी को अरबाब रहीम टाइप या अली मोहम्मद महर टाइप को हुकूमत में तव्हां बि अची वञो एमक्यू वारा तव्हां बि ॿियो बिल पास कराए वठिजो सियासत कंदा रहो गंद हिन सां न पुराणे निज़ामनि मां सिंध खे कुझु मिली वियो सिंध जे माण्हुनि खे कराची खां कश्मीर ताईं अरे नओं निज़ाम अची वियो आहे इहो बि तव्हां बि हिते आऊं बि हिते सो ॻाल्हि इहा आहे त निज़ाम को बि सुठो या ख़राबु न हूंदो आहे निज़ाम में अगरि रूह जेका आहे उन सां अमल नथो थिए बाक़ी ख़बरूं जी हा स्प्रिट में जेसि ताईं बाक़ी हिक ॿिए खे ही भले ख़बरूं कंदा रहनि पंहिंजो छा वञे इज़हार हुसैन भले चए त बाबा निज़ाम हीअं न थियणु खपे मेयर खे इख़्तियार हुजणु खपे न हू केयर्स जी हा ठीकु आहे सभु अॻिते हलंदो पिया ऐं सभु अॼु जहांगीर तरीन साहब ॿाहिरि आया जहांगीर तरीन साहब चयो त जेका कल्ह जस्टिस वज़ीरुद्दीन जेके ॻाल्हियूं कयूं त जहांगीर तरीन 3 लख रुपए ताईं 3 मिलियन ताईं पैसा ॾींदो इमरान ख़ान साहब खे बानी गाला जो हाउस जो एक्सपेंडिचर हलाइण लाइ अॼु जहांगीर तरीन साहब चयो त मुंहिंजा कहिड़ी बि सिचुएशन हुजे मुंहिंजी कहिड़ा बि करंट सिचुएशन छा बि हुजनि कहिड़ा हालात मुंहिंजा कहिड़ा बि हुजनि इमरान ख़ान साहब सां गॾु पर मां हमेशह सच ॻाल्हि कई आहे ऐं हुननि जो चवणु त मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई हुई PTI खे नया पाकिस्तान ठाहिण में PTI जी मदद कया त जीअं नयो पाकिस्तान ठाहे सघिजे पर मां बनी ॻाल्हि लाइ कहिड़े बि क़िस्म जी रक़म न ॾिनी आहे रक़म न ॾिनी आहे भले इमरान ख़ान सां तालुकात मुंहिंजा कहिड़ा बि हुजनि रक़म न ॾिनी आहे बनी ॻाल्हि लाइ मां कहिड़े क़िस्म जा पैसा न ॾिना पोइ कहिड़े कम लाइ ॾिना उहो त हुननि चयो त मां पूरी कोशिशि कई आहे PTI खे नयो जहाज़ तव्हांजो ॿुधाए न तरीन सां जहाज़ हलंदो न हलंदो जी हा उहो जहाज़ में पेट्रोल केरु विझराए ॾींदो अच्छा न ख़ुदि थी सघे थो जहांगीर तरीन साहब किचन लाइ पैसा न ॾींदो हुजे जी हा जी हा जी हा के ॿिए शइ लाइ ॾींदो के ॿिए शइ लाइ ॾींदा हुजे भला ऐं ॻाल्हि इहा आहे त अगरि जहांगीर तरीन साहब हा करे विझे भले इमरान ख़ान सां तालुकात ख़राब बि अथसि त पोइ इहो हिकिड़ो ख़ुदि हुनजो प्रोफाइल ग़लति थी वेंदो न सो जहांगीर तरीन खे इहो ई चवणु खपे पर मूं तव्हांखे कल्ह बि इहा ॻाल्हि कई पई त अगरि हुन इमरान ख़ान जी मोहबत में हुनखे पैसा ॾिना आहिनि त हिन सां माण्हुनि जो पैसो त कोन करप्शन थी एम्बेज़लमेंट न थी आहे करप्शन न थी आहे ठीकु आहे अच्छा पर अॼु वरी फैसल बाड़वा साहब बि जहांगीर तरीन जे थोरो फेवर में निकिरी आया माना थोरो हू चवंदा त अगरि जहांगीर तरीन खे सज़ा थी सघे थी मतिलबु मुनाफ़ाखोरी ते खंड में त जेके पॉलिसीज़ ठाहिण वारा आहिनि उन्हनि खे बि सज़ा थी सघे थी केरु पॉलिसी ठाहींदा आहिनि सियासतदान ठाहींदा आहिनि पॉलिसीज़ सेम सज़ा थी सघे थी उहो चवनि था यार बावड़ा साहब फ़िलहालु त फ़िकर कनि पंहिंजी त उन्हनि जी जेका ड्यूल नेशनलिटी वारो इशू आहे ॾिसूं त उहो जी हा मुंहिंजे ख़्याल आहे त महीने ॾेढ खां पोइ ॾुखियो थींदो बावड़ा साहब चवंदा त मुनाफ़िकीन आहिनि कुझु पार्टी में असां प्राइम मिनिस्टर साहब खे ॿुधायो मूंखे सम्झायो हर हुकूमत में ॿ टे अहिड़ा किरदार हूंदा आहिनि हिन जो पॉलिटिकल कॉन्ट्रीब्यूशन छा आहे एग्ज़ैक्टली ऐं हिननि ते वेही पाण छा ॻाल्हायूं ज़ैदी साहब आहे ही वावड़ा साहब आहिनि हिन टाइप जा जेके किरदार हुजनि शहज़ाद अकबर साहब गायब थी विया वरी न वरी अची विया आहिनि अच्छा या ही हर हुकूमत में हूंदा आहिनि हर हुकूमत में हूंदा आहिनि पोइ यकदमि इहे सॼे हुकूमती दौर में छायल हूंदा आहिनि पोइ जीअं हुकूमत वेंदी आहे अलाए किथे हलिया वेंदा आहिनि जी शहबाज़ गिल साहब हू त हींअर आहिनि ॾिसो पर हाणे ॻाल्हि त हिननि जी पॉलिटिकल कॉन्ट्रीब्यूशन आहे छा जो हिननि जी ऐं सियासी गुफ़्तगू ते पाण वेही ॻाल्हायूं छॾे पर उहे माण्हू आहिनि पर मां मतिलबु उहे ई जहांगीर तरीन जे सपोर्ट में ॻाल्हि त साॻी उहा ई बीहे थी वई लाइन साॻी ई आहे अच्छा अॻिते हलूं था पिया त अॼु बल्कि कल्ह सुभाणे जेको आहे सुभाणे खानेवाल में बाई इलेक्शन आहे जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं पीमलन जो काफ़ी मुक़ाबिलो सम्झो वञे थो तसवुरु कयो वञे थो अॼु कल्ह पीमलन जे तरफ़ां थोरो पीपल्स पार्टी जो हुते उम्मीदवार जे घर ते हवा बि बोलो बि माना ईअं कयो वियो एंट्रेंस कई वई जेका गैर क़ानूनी निकिती पोइ वरी पकता बि विया जंहिंमें आज़म नज़ीर तारड़ साहब बि पकता हुया पर ज़मानत ते अॼु ॿार आया जंहिंमें त तारड़ साहब चवनि था त
पीपल्स पार्टी असांजो सियासी कल्चर ख़राब थी करे, पीपल्स पार्टी असांजे सियासत ख़राब थी करे पंजाब में, ऐं जाॾे वञे थी पीपल्स पार्टी जेका आहे उहा नोट खणी घुमे थी पई। पीपल्स पार्टी जो अगरि वोट न आहे हिते त पोइ असां सां गॾु बि ईअं अलॻि असां थियण जी ज़रूरत कहिड़ी हुई? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो इल्ज़ाम छा नालो आहे तारड़ साहब फरमाइनि था त पीपल्स पार्टी नोटनि जा ब्रीफ केस खणी वञे थी इलेक्शन में, जेको हिते बि इल्ज़ाम लॻो लाहौर वारी इलेक्शन में बि त पीपल्स पार्टी वोट ख़रीद कया आहिनि। त छा पंजाब में पैसनि ते वोट न विकिरो थींदा आहिनि? पर नारेवाल में छा PTI न बीठी आहे छा? PTI बीठी आहे, खानेवाल मां PTI बीठी आहे। त पोइ भले ॾिसो छा नोट ऐं वोट जो छा, नोट ऐं वोट जो रिश्तो जेको आहे उहो पाकिस्तान जी सियासत जो पुराणो आहे। पहिरीं छा थींदो हो त हिकिड़ा जेके पोलिंग स्टेशन जा धणी हूंदा त भई आऊं मिसाल हिकिड़ी इलाइक़े जो नाम निहाद चङो मुड़ुसु आहियां त मूंखे मूं वटि को पोलिंग स्टेशन, 2 पोलिंग स्टेशन, हिकिड़ी पोलिंग स्टेशन, त आऊं दावा कंदुसि त भई मूं वटि 1000 वोट आहिनि। त 1000 वोट आहिनि त पोइ हाणे जो ख़र्च बिलो ही सभु कुझु करे पोइ मूंखे हिकिड़ा फिक्स अमाउंट ॾिनी वेंदी त बाबा हाणे काई साहिबु तोखे ई पैसा आया, हाणे तूं असांखे 1000 न भला 900 भला 800 वोट तूं विझराए ॾिजे, ऐं हेठि दाबा साबा ॾेई ही करे हू करे देगू मानी जूं खणाए ही करे ऐं वोट विझराईंदोसि। हाणे इहो त थींदो ई थींदो आहे, इहो छा पंजाब में न थींदो आहे? थींदो आहे, हीअ त थींदो ई थींदो आहे। हाणे हुन खां स्टेज सिंध में त अॻु में बि पोइ दफ़े बि ॾिठीसीं, पर पंजाब में बि थोरो घणो थींदो। सिंध में त मतिलबु हाणे इहो थींदो आहे त मस्जिदनि में राति जे टाइम ते घुराइबो आहे माण्हुनि खे, स्पीकर सां बाबा ईंदा वञो, पैसा वठंदा वञो, क़ुर शरीफ़ ते हथु रखो त हीअ सुभाणे हिन खे वोट ॾींदो, हीअ तव्हांजा थिया 1000 रुपया, हीअ थिया 2000। हाणे पर वोट जेका ख़रीदारी शुरू थी आहे इहो भयानक आहे। पोइ असां वटि जेके मतिलबु कची आबादियूं हिते जिथे वीचारा गुरबत जे हेठि लीक जे हेठि रहनि था माण्हू, अगरि को मुस्लमान आहे त हीअं, न त अगरि अक़लियती आहे त हुनखे बाइबल ते या गीता ते हुन ते क़स्मूं खणाइजनि थियूं, उहो चयो हिननि। ठीकु आहे। सो इहो हाणे हीअ जेको डायरेक्ट वोट जी ख़रीदारी आहे, पहिरीं थींदी बल्क बाइंग, हिकिड़े खां 800 वोट वरिता, ॿिए खां 1000 वोट वरिता। हाणे इहो आहे त थोरो हेठि ग्रासरूट लेवल ताईं कमु थिए थो त वञी डायरेक्ट वोटर खे ई चइजे बाबा छा विच में माण्हू छो विझे, अली काजी खे छो ॾिजे, डायरेक्ट वञी वठी छॾिजे। सो उहो थिए पियो। सो हाणे कल्चर भले नोट ऐं वोट जो कल्चर असां वटि नओं थो कोन्हे, नओं न आहे, पुराणो आहे, इहो को ख़राबु नथो थिए, इहो ईअं ई आहे। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम यासिर साहब ऐं साईं अली काजी साहब खे बि सलाम। साईं मुंहिंजा 2 सुवाल आहिनि। हिकु त अॼु जेको आहे शहबाज़ गिल साहब खां उते कंहिं यूनिवर्सिटी में विया एज़ ए चीफ गेस्ट, त उते हिकिड़ी लेडी आई हुई PhD जी, उन खां माना उन खां डिग्री न वरितई, चई त हीअ अहल ई न आहे जो उन खां डिग्री वठूं या इन लाइक़ ई न आहे। हिकु त इन ते कमेंट्स माना इहा हालत बीठी आहे मिनिस्टर्स जी त माण्हू डिग्रियूं नथा वठनि। ॿियो मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे साईं काजी साहब, सुभाणे साईं फ़ैसिलो शायदि अचिणो आहे जेको ही 16000 मुलाज़िम जेके आहिनि फेडरल उन्हनि जो, त हुकूमत त उन लाइ चयो आहे, प्राइम मिनिस्टर साहब जी टीम या उन्हनि जेको कयो आहे त हिकु ग्रेड खां वठी 7 ताईं तव्हां कंफर्म कयो उन्हनि खे, रेग्यूलर कयो उन्हनि खे, ऐं जेके ॿिया आहिनि उन्हनि खां तव्हां कमीशन वठो, माना फेडरल सर्विस कमीशन शायदि मुंहिंजे ख़्याल में या कुझु। त हाणे इहो साईं खां पुछां थी 38 महकमनि जा माण्हू आहिनि, त साईं काजी साहब छा था ॾिसनि त इहो फ़ैसिलो कीअं ईंदो? आया की छो ॾाढो हिकिड़ो मुआशी हिकिड़ो मसइलो आहे माण्हुनि जो, त मुंहिंजो काजी साहब खे 2 सुवाल आहिनि, महिरबानी। थैंक यू। ठीकु आहे, ठीकु आहे, ॿियो बि कॉलर भानोलाल कश्मीर मां। जी भानोलाल साहब, छा चवणु चाहींदा? सर 25 तारीख़ को मुंहिंजो भाउ साईं गुम आहे शाहवाली खां साईं राजनपुर ज़िले खां। अॼु 19-20 ॾींहं थी विया आहिनि साईं, असां घुमी घुमी त थकी पिया आहियूं, न असां वटि कोई नुमाइंदो आहे, न असांजा दीवान भाउ हिकिड़ो साईं जस आहे, तव्हांखे ॿियो कोई असांजे अॻु अचण लाइ तयारु कोन्हे, थधि लॻी पिया, असां दीवान माण्हू ग़रीब माण्हू, असां साईं फाथाऊं, को असांजो ॿुधण वारो कोई कोन्हे। पंजाब हुकूमत 50 भेॾे रड़ियूं करे करे असां बि ॾाढा थकिजी पिया आहियूं, परेशान हुआसीं। असांजो भाउ बीमार माण्हू, शुगर जो पेशेंट, ब्लड प्रेशर जो पेशेंट, ऐसे जेॾी महिल वञूं त SHO साईं छा नालो आहे जो SP ॾे 3 ॾींहं मीटिंग करे, अॼु असांजी मीटिंग हले थी, हीअं थिए कुझु साईं खड़ ते नथो निकिरे, कंहिंॾे वञूं, कंहिंॾे दांह खणूं, असां साईं तव्हां साईं को असांखे हल ॾियो, असां कंहिंॾे वञूं, SP साहिब ॾे वञी वञी थकाऊं, कोई असांजो साईं खड़ ते नथो निकिरे, को अलाह जो नालो अथव साईं, को असांखे को वास्तो अथव क़ुर जो, कंहिंखे साईं असांखे राब्तो कराए ॾियो, असां
जेॾी महिल वञूं था SP साहिब ॾे फ़ोन थो कयां साईं, बसि IG जो मां फ़ोन आयो, तव्हांजो अॼु राब्तो थिए थो, सुबुह राब्तो थियो, माण्हू तव्हां वटि मिले थो, साईं असांखे ॼटा ॾटा ॾेई ॾेई असांखे साईं थकायो आहे। असां जीवान माण्हू लॾे वञूं पाकिस्तान खां, काॾे वञूं साईं? ठीकु आहे, ठीकु आहे भानुलाल। लगारी साहब जेका शुरू में ॻाल्हि कई, हिकिड़ी ॻाल्हि त हू कई शहबाज़ गिल वारी कई, शहबाज़ गिल डिग्री मूं न ॾिठो साईं, इहो लका उन शायदि ख़ातून एक्चुअली छा आहे त पंजाब में मतिलबु पंजाब छा सिंध में बि हिकिड़ा माण्हू हुजनि था जेके हिकिड़ी प्रिंसिपल स्टैंड वठनि था, उनखे न वणियो हूंदो त भई हिन माण्हू जे हथां छो वठां, ऐं सियासतदाननि खे बि ॾिसणु खपे त अगरि एतिरा, ख़ैर हाणे गिल साहिबु कहिड़ो सियासतदान आहे, लेकिन बहरहाल हिकिड़ी पब्लिक ऑफिस होल्डर खे सोचणु खपे त एतिरो कॉन्ट्रोवर्शियल न थिए जो सुभाणे उनखां माण्हू हथ सां का शइ वठण खां बि इनकार करे छॾी। ॿी ॻाल्हि सही, कोर्ट सुभाणे कहिड़ो फ़ैसिलो कंदी उन ते आउं नथो लगाई साहिबु कॉमेंट करे सघां, लेकिन आउं सिर्फ़ु एतिरो सम्झी सघां थो त अगरि इहा तजवीज़ क़बूल थी वई त हाणे ही जेके रिटायर थिया आहिनि, मतिलबु जेके ऑफिसर्स आहिनि उनमें जेके रिटायर थी विया आहिनि उन लाइ त चयो वियो बसि हू त विया, उनखे छॾे ॾियो, उनजी पेंशन वेंशन कोन मिलंदी, लेकिन उगाड़ी बि न कबी हुननि खां। लेकिन जेके हाणे हींअर 50 सालनि जा, 45 सालनि जा, 55 सालनि जा जेके हाणे हिन उमिरि में हू कहिड़ा टेस्ट ॾींदा, ऐं लेकिन बहरहाल हाणे अदालत आहे उन ते कॉमेंट नथा लगारी साहिबु करे सघूं। साईं जेको छा साईं भानोलाल साहब, भानोलाल साहब, मूंखे ॾाढो ॾुख आहे साईं, तकलीफ़ महसूसु कयां थो, पर काश को मदद तव्हांजी करे सघूं, तव्हां लाइ दुआ करे सघूं था। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि धाड़ेलनि, जेको मूंखे यादि पए थो पोइ भेरे साईं ॿुधायो त धाड़े लॻवा करे विया आहिनि, त भानोलाल साहिबु अगरि करे विया आहिनि त ज़ाहिर भुङ लाइ करे विया हूंदा, मूंखे ख़बर न आहे त हुननि तव्हां सां राब्तो अलाए कयो आहे न कयो आहे, पर पुलिस त ज़ाहिर सिंध जी हुजे, पंजाब जी हुजे, ॻाल्हि त साॻी लॻी पई आहे न। ऐं या धाड़ेलनि खे पैसा ॾियो या पुलिस खे पैसा ॾियो, या धाड़ेलनि खे पैसा ॾियो या पुलिस खे पैसा ॾियो। सो लेकिन आउं तव्हांजे समूरे ॾुख ऐं तकलीफ़ खे यकीन कयो भानोलाल साहिबु, वरी आउं इंसानियत जे नाते सम्झी सघां थो, लेकिन इहो जुमिलो न चवंदा कयो त पोइ असीं लॾे वञूं, दीवान आहियूं त लॾे वञूं। अच्छा, मुसलमान किथे लॾे वञनि? ऐं इहो छो था सोचियो पंहिंजे मुल्क मां, पंहिंजे धरती तां ही लॾण जी ॻाल्हि किथां अची वञे थी? ॻाल्हि इहा आहे त रोज़ अगवा पिया थियनि माण्हू, मुसलमान बि अगवा थियनि था, पोइ छा मुसलमान छा चवंदा, लॾे किथे वञूं? सो हिते ई रहणो आहे, हिते ई जीअणो, हिते ई मरणो आहे, लॾे वञण त को ऑप्शन न हुजणु खपे। लेकिन मुंहिंजी काश की आउं कुझु करे सघां, मूंखे हाणे सोचां पियो त मूंखे अहिड़ो को ख़्यालु न पियो अचे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध गवर्नमेंट खे, पंजाब गवर्नमेंट सां गवर्नमेंट टू गवर्नमेंट लेवल ते राब्तो करणु खपे, असांजे IG सिंध खे राब्तो करणु खपे, IG पंजाब सां, असांजे चीफ मिनिस्टर खे चीफ मिनिस्टर पंजाब सां राब्तो करणु खपे, हिन खे हिकिड़ी इंसानियत जे नाते ॾिसणु खपे त हिकिड़ो माण्हू, सवाल इहो न आहे त हुनजो मज़हब छा आहे, सवाल इहो आहे त हिन मुल्क जो शहरी आहे, उनखे ईअं बेयारो मददगार छॾे ॾियणु, SHO ऐं SP जे हवाले करे छॾणु, जेको ज़ाहिर हू त कुझु बि न कंदा, हू त इंतज़ारु कंदा त कॾहिं धाड़ेल पाणे पैसा वठी छॾे थो। सो गवर्नमेंट टू गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल राब्तो थियणु खपे, या घटि में कम से कम लोकल MP ई थोरो अगरि कुझु त करे सघनि। मीर ख़ादिम रज़ा टालपुर, पीराकोट मां। जी टालपुर साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं अर्ज़ु इहो आहे त हिन वक़्तु पंहिंजो जेको इंटरनेशनल सिनेरियो पियो ठहे, पंहिंजो इसराइल ॾाढो एक्टिव थी वियो आहे, वज़ीर आज़म हुनजो UAE बि वियो आहे, ऐं अमरीका अफ़गानिस्तान खे सफ़ा ठुप जवाबु ॾेई छॾियो आहे, पंहिंजा हुनजा असासा ॾियण लाइ। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु ॾुकार जी पोज़ीशन आहे, हुते को मींहुं बि न वसियो आहे, फसलनि जो बि मसइलो आहे, पैसो बि काॾों कोन थो मिले, सॼी दुनिया खां बंदि कराए छॾियो अथऊं। हाणे पंहिंजो इहो ईअं पियो लॻे इसराइल वरी ईरान ते बि हमले जो जेको आहे सो ॾिनो आहे त साईं मां ईरान ते बि हमिलो करे सघां थो, त इन सिनेरियो में, इन्हनि ब्लाकनि में इहो ठहे पियो छा भला 2022 में मां काई साहिबु इहो पुछंदुसि त भला आलमी जंग थियणु पई वञे, को ज़रूरु सिस्टम ठहे पियो। अफ़गानिस्तान जे मसइले में चाइना अचे ई कोन थो, इन ई कोन थो थिए, जेको आहे सॼो पाकिस्तान पंहिंजे सिर ते खई वेठो आहे। पाकिस्तान में त पाण वटि सघ ई कोन्हे का कंहिं शइ जी, त हाणे इहो इसराइल, अमेरिका ऐं चाइना, रूस, इहे ब्लाक जेके आहिनि पाण में बराबरि विढ़ण जे पोज़ीशन में अची विया, छा पोज़ीशन थींदी वई? ठीकु आहे, ठीकु आहे ठाकुर साहिबु। अच्छा, बट सऊदी अरब जे जेके डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि अनाउंस कयो आहे त असांजी स्टेटेड पोज़ीशन इहा ई आहे, असां बिल्कुलु रेडी आहियूं इसराइल सां गॾु
नॉर्मलाइज़ करण लाइ रिलेशनशिप, पर हू अरब जेको पैक्ट थियल आहे 2002 जो उन ते जेसिताईं अमल दरामद न थींदो तेसिताईं असां वटि। ऐं ॿियो वरी गॾो गॾु कल्ह पंहिंजो शामूद कुरैशी साहब बि जेको आहे उहो चयो त असां अमरीका सां अहिड़े तरीक़े सां ख़राबु तालुकात नथा करणु चाहियूं, असां पंहिंजा इकोनॉमिक तालुकात जेके आहिनि अमरीका सां बरक़रार रखणु चाहियूं। इलाही सारी ॻाल्हियूं थी वियूं न साईं। हाणे ॾिसो पहिरीं पाण ईरान वारी सिचुएशन खे जेको इज़राइल धमकी ॾिए पियो, इज़राइल हिकिड़ी सिक्योरिटी स्टेट आहे, हर वक़्तु हिकिड़ी उन्हनि जी बि उहो ई आहे त हिकिड़ी जेका जंगी जुनून त रहे थो आवाम में उहो बरक़रार। जी हा, जी हा। त उहो त हिकिड़े लेकिन ईरान जो मामिलो जेको आहे उहो को एतिरो सवलो न थींदो, छाकाणि त ईरान सिर्फ़ु हिकिड़े मुल्क जो न, पर ईरान सां अगरि जंग छिड़ंदी त इराक में सिचुएशन ख़राबु थींदी, हमास एक्टिवेट थींदी, हू सीरिया एक्टिवेट थींदो, हू हुसीज़ जेके आहिनि उहे यमन वारी सिचुएशन एक्सप्लॉइट थींदी, त हीउ सॼो हिकिड़ो सूरताल थींदी। ऐं ईरान ख़ुदि हिकिड़ी डिघी जंग ज़रे घटि अमेरिका सां विड़ी चुको आहे, छाकाणि त इराक सां सदाम हुसैन सां विड़ी पियो, जहिड़ो करे अमेरिका सां विड़ी पियो। त उन महिल बि सो जॾहिं हुन ते पवंदी त पोइ हीउ जेको ऑयल रूट आहे समुंड वारो, ईरान पोइ जॾहिं हुन मरण मारण वारी सिचुएशन थींदी त हू हुनजो ऑयल रूट खे डिस्टर्ब कंदो, ऐं उते ज़ाहिर आहे सो हीअ सॼी दुनिया में हिकिड़ी एटलीस्ट हीअ मिडल ईस्ट ऐं हीअ सॼो पासो इहो डिस्टर्ब थींदो। त आउं इहो सम्झां थो त अमेरिका ख़ासि तरह सिर्फ़ु इज़राइल जी हिकिड़ी जंगी जुनून जी कॉस्ट एतिरी कॉस्ट न कंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे त हू हिकिड़ो प्रेशर डेवलप कनि पिया ईरान ते त हू जेको एग्रीमेंट करणु चाहिनि पिया उहो एग्रीमेंट थिए। ऐं जेका जेसिताईं ॻाल्हि आहे त सऊदी अरब चए थो त हू स्टेटेड पोज़ीशन, हा स्टेटेड पोज़ीशन उहो आहे त सेटलमेंट्स ज्यूज़ कीअं ख़ाली कंदा। जी हा, उहा ई ॻाल्हि आहे। ठीकु आहे, पर 2 स्टेट थ्योरी जेका आहे उहो देर सवेर इहो बि किथे न किथे शयूं थियणियूं आहिनि। जी हा, ऐं पोइ तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान बि क़बूल। जी हा, उहो त उन्हनि चयो आहे सऊदी अरब त पूरो OIC क़बूलींदो तव्हांखे अगरि तव्हां इहो स्टेप खणो त। ओतिरो न कंदा, वरी रीनेगोशिएट थींदी डील, इहो जल्दी न थींदो, पर इहो सभु कुझु थींदे नज़र अचे थो। ऐं UAE छा सऊदी अरब खां मर्ज़ी खां सवा करे छॾियो आहे, एग्ज़ैक्टली नंढो भाउ आहे हुनजो। जी हा, 100 आहे नंढो। सो ॻाल्हि हीअ आहे। बाक़ी जेसिताईं पाकिस्तान जी पोज़ीशन आहे, पाकिस्तान चए थो त अमेरिका असांखे हीअ जेको हिकिड़ी ॾिहाड़ी ते हालात ऐं वाक़ियात ॾिसी पोइ असां सां तालुकात ठाहे थो ख़राबु करे थो, उनजे बजाए हिकिड़ो कंसिस्टेंसी सां हिकिड़ी लाॻीतो हिकिड़ो असां सां रिलेशनशिप रखे। पर अमेरिका छो रखे? जी हा, अमेरिका हुननि खे सिर्फ़ु अफ़गानिस्तान सां जुड़ियल शयुनि खे जे हवाले सां पाकिस्तान सां को तालुक़ु रखणु चाहे थो। पाकिस्तान चाहे थो त हुन सां हिन खां वसी हिकिड़ी रिलेशनशिप ठाहे, लेकिन पाकिस्तान न वियो, हुननि जी हुन समिट में बि न वियो। हीअं जेका थिए पई, चाइना जी कंपनीज़ ऐं माण्हुनि ते सैंक्शन्स लॻाइनि पिया। सो 2022 में छा थींदो छा न थींदो टालपुर साहिबु इहा त मूंखे ख़बर न आहे, लेकिन जेका कोल्ड वॉर जेका शुरू थी चुकी आहे उहा अञा शिदत इख़्तियार ज़रूरु कंदी। ऐं नथो सम्झां त के मिलिट्री इंगेजमेंट ॾे वेंदा। इहो दुनिया ख़ुदि अमेरिका चाइना पोइ बचंदो छा जंहिं ते ॿियो मुल्क ठठ कंदो। सो मिलिट्री इंगेजमेंट आलमी जंग सां ई नालो खणे पियो। इहो मतिलबु अगरि थियो त पोइ दुनिया तबाह आहे, पोइ त दुनिया न आहे न। एतिरो न्यूक्लियर आर्सनल आहे, एतिरो एटमी पावर आहे दुनिया में जेको हिन मुल्क खे अलाए 16 दफ़ा ठाहे 16 दफ़ा तबाह करे सघे थो सॼे ग्लोब खे। सो आई डोंट थिंक 16 अलाए केतिरो दफ़ो, मतिलबु कई दफ़े। सो मिलिट्री इंगेजमेंट आई डोंट थिंक सो। जी ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआनि में